पंजाब जी इतलात वारी वज़ीर अस्मा बुखारी जो चमड़ा है तो पंजाब हुकूमत जे बर वक्त कदम खणस पर बोड़ दौरान नुकसान घट थियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अस्मा बुखारी चयो तो पंहिंजो घर पंहिंजी छित स्कीम तहत 90,000 घर तामीर कया विया आहिनि, जंहिं कुछ माण्हुनि चयो तो 90,000 घर किथे आहिनि। संदसि चवणो तो पंजाब में न घर विकिरो थींदा आहिनि ऐं न सोलर प्रोग्राम। हुन चयो तो पंजाब में तारीख़ जे सभ खां वॾी बोड आई, जंहिं सबबि 47 लख माण्हू मुतासिर थिया आहिनि। इतलात वारी वज़ीर चयो तो पंजाब ते ॾुखियो वक़्तु आयो तो उन ते सियासत कई वई, जंहिं ते काबीना अफ़सोस जो इज़हार कयो। हुन चयो तो पंजाब सदाईं ॾुखिये वक़्त में वॾे भाउ जो किरदारु अदा कयो आहे। अस्मा बुखारी चयो तो पंजाब हुकूमत जे कम करण सां केतिरनि ई माण्हुनि खे तकलीफ़ थींदी आहे, जेके कुझु नथा करे सघनि उहे रुगो बयानबाज़ी कंदा आहिनि। पंजाब जी इतलात वारी वज़ीर अस्मा बुखारी जो चमड़ा है तो पंजाब हुकूमत जे बर वक्त कदम खणण सबबि बोड दौरान नुकसान घट थियो आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे अस्मा बुखारी चयो तो पंहिंजो घर पंहिंजी छित स्कीम तहत 90,000 घर तामीर कया विया आहिनि, जंहिं ते कुछ माण्हुनि चयो तो 90,000 घर किथे आहिनि।